अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। सावल खान हाणे कासिम खान के हथ करे वठंदो। हसीना बेगम हाणे सोरठ बेगम के बदनाम करण में कामयाब थी वेंदो। चाकर खान हाणे हसीना बेगम जे चवण ते सोरठ बेगम के पंहिंजे घरां कढी छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे मिलस न करंदो काफ़ी सॼो असलाम ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट कोन कराए हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे हैदर खे पंहिंजी माउ सां गॾु घर में विहारींदो ऐं पोइ हैदर जी माउ जेको आहे सुहिणी उहा कमु कंदी त पोइ हैदर जेको आहे हवेली में वेठी हूंदी ऐं उन सां जेको आहे सोरठ बेगम मिलंदो ऐं कुझु उन सां ॻाल्हियूं कंदो ऐं कुझु उन खां हाल अहवाल वठंदो। त पोइ इन ॻाल्हि में जेको आहे त हसीना बेगम बि अची वेंदो ऐं हसीना बेगम जेको आहे सॼी रिकॉर्डिंग करे ऐं उन खे ॾिसी जेको आहे वञी चाकर खान खे ॿुधाईंदो ऐं चाकर खान खे चवंदो त सोरठ बेगम ऐं हैदर जो अॼुकल्ह चकर हले ई पियो। इन्हनि जो पहिरियों चकर हलियो पियो, बहरहाल 2 ॾींहं हिननि जो चकर ख़त्म थी वियो। जे करे हिननि जो हाणे बि चकर हले पियो। तूं हाणे पंहिंजी होशियारी कजां ऐं सोरठ बेगम खे संभालजां। हसीना बेगम चवंदो तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। चाकर खान चवंदो त हसीना बेगम मूंखे तुंहिंजे मथां को बि भरोसो न आहे। मां हाली फ़िलहाल इहा ॻाल्हि सोरठ खां पुछा कयां। अगरि जेकॾहिं इहा सची आहे त पोइ मां सोरठ खे हमेशह हमेशह लाइ हिन घर मां तड़े कढी छॾींदुसि। लेकिन तुंहिंजे ॻाल्हियुनि मथां मूंखे को बि भरोसो न आहे। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे उहा कासिम जा पेरा खणी ऐं हुन माण्हू खे ॻोल्हे वञी कासिम खान वटि पहुचंदो ऐं पोइ कासिम खान खे हथ करे अची ऐं उनखे ॻेरे खंभे अची चाकर खान जे अॻियां उछलाईंदो ऐं पोइ चाकर खान जेको आहे सावल खान खे पंहिंजो सॼण सम्झंदो ऐं पोइ कासिम खान खे वरी नए से क़ैद करे रखंदो ऐं पोइ कासिम जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे हसीना बेगम जे चवण ते सोरठ बेगम खे कॾहिं बि पंहिंजे घरां कोन कढंदो ऐं सोरठ बेगम खे जेको आहे पंहिंजो सॼण सम्झंदो ऐं उनखे प्यार ऐं मोहबत ॾींदो ऐं उनखे इख़लास सां रहाईंदो। हसीना बेगम जो चवण कॾहिं बि न कंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदव कि पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।